प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। चार कोड़ी, ॿियूं बादशाह, 6 ऐं 7 बाब। खुशखबरी, पर को बि उन ते यकीन नथो करे। छा तव्हां सामरिया शहर जो तसव्वुर करे सघो था, जेको जबल जे मथां इंतहाई मज़बूत शहर हो। जॾहिं इसराइल विरायो वियो त ही उत्तर सल्तनत जी गादी जो हंध बणियो ऐं दुश्मननि हुन ख़ासि शहर ते कब्ज़ो करण जो इरादो कयो। अरामी हुन ते फतह हासिल करण चाहींदा हुआ, पर इहे हिन कम खे हथियारनि सां करण नथा चाहिनि। उन्हनि हुन ते घेरो कयो, शहर जी चौधारी पंहिंजा तंबू लॻाया ऐं शहर जे दरवाज़नि ते नज़र रखण लॻा। तॾहिं खां शहर जे माण्हुनि खे रुगो ख़राब ख़बरूं मिली रहियूं हुयूं। खाधे जो सामान बि तमामु घटि हो, हर शइ विकिरो थी चुकी हुई। गड्डे जो मथो ख़राब सामान, क़ीमत 160 रुपया। भुखिया ॿार रोअण लॻा ऐं घटियुनि में खाधे जे ॻोल्हा में घुमण लॻा। पूरी क़ौम आख़िरी साह खणी रही हुई ऐं बादशाह जो बि साॻियो हाल हो। हुन इल्ज़ाम अलीशा ते रखियो ऐं ख़ुदा जे हुन नबी खे क़त्ल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। हिकु ऑफिसर हुन सां गॾु वियो। अलीशा उन्हनि खे ईंदे ॾिसी वरितो। बादशाह सलामत, खुदावन जी आवाज़ ॿुधो। हिन वाइदो कयो आहे त सुभाणे खाइण पीअण लाइ खुराक मिलंदो ऐं तमामु सस्ती हूंदी। ऑफिसर बेइज़्ती कंदे जवाब ॾिनो, नामुमकिन। छा तोखे लॻे थो त ख़ुदा आसमान मां दरियूं खोलींदो ऐं हिते असां लाइ खाधो उछलाईंदो? तूं पाण ॾिसंदे त ईअं ई थींदो, पर तोखे उन मां कुझु बि खाइण लाइ न मिलंदो, छो त ही तुंहिंजे लाइ सज़ा हूंदी। ही ख़ुदा जी तरफ़ां खुशखबरी हुई, पर कॾहिं बि हुन ते यकीन न कयो। ज़रूरत त तमामु घणी हुई, पर इहा ज़रूरत उन्हनि 4 माण्हुनि लाइ सभ खां वधीक हुई, जेके शहर जे दरवाज़े खां ॿाहिरि वेठा हुआ। उन्हनि खे फाटल पुराणा कपिड़ा पाराया विया हुआ। इहे बुखिया, उञा ऐं कोड़ी हुआ। कोड़ जी ख़तरनाक चमड़े जी बीमारी जे करे उन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो हो। छा जल्दी शहर जे माण्हुनि खे उन्हनि जे मरण जी ख़बर मिलंदी? बेउमीद थी इहे परे परे ताईं ॾिसी रहिया हुआ। ओचितो उन्हनि मां हिकु ॻाल्हायो, हर पासे मौत ई मौत आहे। जेकॾहिं पाणी ते रहियासीं त पाण मरी वेंदासीं। जेकॾहिं पाण शहर में वेंदासूं त पाण मरी वेंदासीं। पर जॾहिं पाण दुश्मन वटि वञूं, थी सघे थो त शायदि उहे पाण खे ज़िंदा रहण ॾियनि, ऐं जॾहिं इहे पाण खे मारे छॾनि त ख़ैर आहे, पाण हुते मरी वेंदासीं। उन्हनि जे दिल में हिकु उम्मीद पैदा थी। जॾहिं सिज लही वियो त इहे लिकी दुश्मननि जे तंबू तरफ़ हली निकिता। इहे तमामु घणो ॾिनल हुआ। इहे पहिरीं तंबू ताईं पहुता। ख़्याल सां बिल्कुलु ख़ामोश रहो। हुन खां पोइ छा थियो, मां तव्हांखे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।